नाज़िन सिंध हुकूमत शहरियुनि लाइ पाबंदियुनि जो नओं हुकुमनामो जारी करे छॾियो। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरठ जो रिपोर्टर कमर मेमन। जी कमर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, ईद जे मोकलनि दौरान कोरोना वबा खां बचण जे हवाले सां जेको आहे सिंध जे घरू खाते पारां इज़ाफ़ी पाबंदियुनि ऐं SOPs वारो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इहे पाबंदियूं जेके 9 मई खां 16 मई ताईं जेको लागू रहंदियूं। इन अरसे दौरान शहरियुनि जे गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि निकिरण खे महदूद कयो वियो आहे। फेस मास्क ऐं समाजी फ़ासिले खे जेको लाज़मी करार ॾिनो वियो आहे। सूबे जा तमामु कारोबारी मर्कज़, मार्केटूं ऐं शॉपिंग सेंटर 9 मई खां 16 मई ताईं जेको आहे मुकमल तौर ते बंदि रहंदा। ईद बाज़ारनि ते जेको आहे मुकमल पाबंदी हूंदी। सिर्फ़ किरियाने, खीर, सब्जी, गोश्त ऐं बेकरी जूं दुकानूं जेके आहिनि उहे सुबुह 5 लॻे खां शाम 7 लॻे ताईं खोलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। पालतू जानवरनि, पखियुनि ऐं वेटरनरी स्टोर्स खे जेको आहे हिननि पाबंदियुनि खां जेको आहे आजो करार ॾिनो वियो आहे। शहरनि अंदरि हलंदड़ जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, बसूं आहिनि, इंटरसिटी ऐं बैन सूबाई जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उहो मुकमल तौर ते बंदि रहंदी। शहरनि में जेके प्राइवेट गाॾियूं आहिनि, टैक्सियूं ऐं रिक्शा, उन्हनि खे इंतिहाई ज़रूरी हालत में जेको आहे SOPs जे शर्त ते अमल दरामद जे शर्त सां जेको आहे हलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। जॾहिं त गुड्स ट्रांसपोर्ट ऐं पेट्रोल पंप जेको आहिनि खुलियल रहंदा। रेस्टोरेंट्स, कैफ़ेज़ जेको आहे न सुबुह 5 खां शाम 7 लॻे ताईं खुलियल रहंदा ऐं उन अरसे दौरान जेको टेक अवे होम डिलीवरी जेको करे सघनि था। जॾहिं त उन खां पोइ जेको आहे रेस्टोरेंट खे सिर्फ़ होम डिलीवरी जी जेका आहे इजाज़त ॾिनी वई आहे। इन अरसे दौरान सूबे जा तमामु जेके सयाहती मार्ग आहिनि ऐं पार्क आहिनि उन्हनि खे जेको आहे बंदि कयो वियो आहे। शहरनि जी शाम 7 लॻे खां जेको सुबुह 5 लॻे ताईं घरनि खां जेको गैर ज़रूरी ॿाहिरि निकिरण ते मुकमल पाबंदी लॻाई वई आहे। इन अरसे दौरान अस्पतालूं, मेडिकल स्टोर, रेस्क्यू इदारा, कॉल सेंटर, सहावती इदारा ऐं उन्हनि जा मुलाज़िम, हुकूमती लाज़मी जेके सर्विसिस आहिनि, यूटिलिटी कंपनियूं आहिनि, पोर्ट, कस्टम्स, ई कॉमर्स ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा जेके अहलकार आहिनि ऐं उन्हनि खे कोरोना SOPs ते अमल दरामद जी शर्त ते जेको आहे उन्हनि पाबंदियुनि खां आजो करार ॾिनो वियो आहे। जी कमर, अवां जी महिरबानी।